मीरपुर खास सिविल सोसाइटी के अगवान करीम मेमण मानसून के बरसातुन के सिलसिले में सिंध सोशल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शुक्रगुज़ार है कि अज मुझे मौक़िफ़ वरितो आहे। महकमे मौसमियात के हवाले से जी इतला दिनों वियो है कि पहिरीं खां वधीक बारिश 25 खां 30% ऐं मीरपुर ख़ास में जो इलाक़े में सिंध सोशल जो भी दिल की गहराई से शुक्रिया अदा करें तो जो मुझे मौक़िफ़ वरितो आहे। तो मौसमियात चयो आहे कि हींअर पहिरें खां वधीक 25 खां 30% बारिशूं ऐं तूफ़ान ईंदा। तो असी इंतज़ामिया के गुज़ारिश कंदासीं तो बल्दिया एक्स काउंसलर भी रही चुका आहियां, बल्दिया का मूं 2-3 दफ़ा सर्वे करायो आहे एडीसी के थ्रू भी ऐं चेयरमैन के थ्रू भी। तो मीरपुर ख़ास में तक 90 खां 100 वण अहिड़ा आहिनि जेके बिल्कुलु सुकी विया आहिनि ऐं कॾहिं बि किरी सघनि था। ऐं कुझु ॾींहं पहिरीं बि सिविल हॉस्पिटल में हिकिड़ो वणु किरियो जंहिंमें तारूं बिल्डिंग ऐं कई शयुनि खे नुक़सानु ॾियो। इन करे महिरबानी आउं इंतज़ामिया खे गुज़ारिश कंदुसि त इहे वण सुकल जेके बि आहिनि उनखे नीलाम करे ऐं उन जाइ ते ॿिया नवां वण लॻाया वञनि त जीअं गवर्नमेंट खे बि फ़ाइदो थिए ऐं उहे नुक़सान बि न ॾियनि। ऐं आउं इंतज़ामिया खे ज़िला जी इंतज़ामिया खे ऐं तालुके जी इंतज़ामिया खे आउं गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे इन ते नज़र रखी वञे ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ बारिशूं थींदियूं त असांजे शहर मीरपुर ख़ास खे वॾे में वॾो नुक़सानु थींदो। महिरबानी। ब्यूरो रिपोर्ट साजिद सोलंकी, सिंध सोशल न्यूज़ मीरपुर खास।